Assalamualaikum, this is Mr. Amir Bhai and right now I'm in Chudio. Kanji असांखे चूडियो मंदिर भी घुमाईंदो उन हवाले सां जेका इंफॉर्मेशन जेका बि असांखे नाहे ऐं तव्हांखे जेका ॼाण घुरिबल हूंदी त हिते कहिड़ो माहौल आहे त उहो बि कांजी खां असीं पुछंदासीं। क्या बात है। ओके हाँ अच्छा अच्छा सॼो सामान हिते पियो हूंदो सही। हले पियो भंडारो सदाईं हले पियो 24 कलाक राति ॾींहुं भंडारो हले। अच्छा पोइ कीअं थो हले हिते माण्हू जाम था अचनि? असां त ॿुधो आहे त तव्हां को माण्हू अचे थो ॿाहिरियों त उनजी जेका बि महिमान नवाज़ी आहे उहा तव्हां कयो था? हाँ तो इहा महिमान नवाज़ी लाज़मी ख़र्च बि थींदा हूंदा खोड़ तरह। पहिरियों त इहो ॿुधायो त महिमान नवाज़ी जो छा आहे विजन त को बि माण्हू केॾीमहिल बि अचे केॾीमहिल बि अची करे भंडारो खाई सघे? केॾीमहिल राति जो घणे 12 बजे गाॾी आई ठीक आहे उन टाइम मानी कराई चांहि पीआरणी मानी कराइणी हर शइ जी माना वेचण खां वठी जे सभु ॻाल्हि जो बंदोबस्तु आहे। रली टपर ही हाल ठहियल आहिनि। सीउ आहे त माण्हू अंदरि रही सघे थो। अच्छा जी हाँ ठीक है। अच्छा हाणे छो त आहे त ही मंदिर त इहा जेका रिहाइश वारी सहूलियत आहे इहा हर माण्हू खे आहे या सिर्फ़ु मख़सूस माण्हू? हर माण्हू तव्हांजे हिते आया न तव्हांखे इहा सहूलियत मिलंदी। अच्छा माना इन लाइ इहो न आहे तव्हां उन जे लाइ तव्हांजो जेको मज़हबी माण्हू हूंदो उन सां ई ईअं कोन्हे? ज़बरदस्त जी। If any visitor is coming here in Chudio, they offer them the food, they offer them the clothes, they offer them the place to live, and along with the things that they need. The meal is being cooked by them for every visitor, and whatsoever he's coming in the night, he's coming in the day, and they offer them the food, free of cost food, and this is amazing. ये जो मंदिर है चूडियो मंदिर, इस चूडियो मंदिर पर अगर कोई भी विजिटर आता है चाहे वो मुस्लिम हो चाहे वो नॉन मुस्लिम हो, उसके खाने पीने का बंदोबस्त, उसके रहने का बंदोबस्त, उसके नहाने का बंदोबस्त फ्री ऑफ कास्ट यहाँ की मैनेजमेंट करती है। तो ये अमेजिंग है कि आप यहाँ पर आ सकते हैं। अब इनसे पूछते हैं कि ये अखराजात किस तरह फिर बियर करते हैं। माता देती हले माता दे भंडारो बस हले माता दे भंडारो ईअं तो बणियो। अच्छा एतिरो मेलो वो पांजी रेंजर हींअर आयो 8 ॼणा रेंजर वारा उन्हनि उहो रड़ करे ऊंचे पोया माण्हू रहियो या कोन रहियो ही छा ॻाल्हि ही माता खे और असांखे साईं मुंहिंजी कोन खपे। अच्छा हाणे हीअ त साम्हूं बॉर्डर आहे इंडिया जो। अच्छा उन्हनि जूं पोस्टूं बि आहिनि? हेठि वञण जी आर्डर असांखे कोन। ही असांजा बनियूं आहिनि न हा हे बनियुनि में असां वेंदासूं उता पंहिंजी पोस्ट मां पर्ची खणी ईंदासूं वरी शाम जी पर्ची जमे करे। हा हाणे हीअं त हलो अंदरि। वो सामान हनुमान है वो गणेश है वो रामा पीर है वो घोड़े वारो ठीक है वो शेरा वाली माता वो 4 तस्वीरों सागी शेरा वाली माता 4 तस्वीरों सागी शेरा वाली माता है। इहो ख़बर न असांजा बाप ॾाॾा हले विया उन अॻ में हो केतिरी पीढ़ियूं हली वियूं असांखे ख़बर ई कोन्हे। अरे अब जो है वो ब्रेकफास्ट टाइम है। जिस तरह पहले हमारे बाबा ने बताया था कि यहाँ पर जो भी आता है विजिटर तो उनको इस चूडियो मंदिर की जो मैनेजमेंट है, जो भंडार है यानी जो चंदा होता है उसमें से जो है हर विजिटर के लिए जो है वो खाना होता है। ब्रेकफास्ट का टाइम है तो ब्रेकफास्ट है, दोपहर का खाना है दोपहर का तो वो ताज़ी रोटियाँ गर्म आपको मिलेंगी, रिहाइश भी मिलेंगी। तो जैसे हम आए तो हमें भी जो है ऑफर किया गया है नाश्ता। सो लेट्स गो एंड एंजॉय दिस ब्रेकफास्ट। बहुत कम स्पॉट्स ऐसे हैं पाकिस्तान में जहाँ पे आप सिर्फ घूमने के लिए जगह मिलती हैं, लेकिन ये ऐसी जगह है नंगर पार्कर, खासतौर पे ये चूडियो ये जो मंदिर है
यहाँ पर आपको जब भी आएँ, जिस टाइम भी आएँ, आपको खाना, रिहाइश मुफ्त है। मुफ्त हवा, ठंडी हवा, इंटरनेशनल बॉर्डर का नज़ारा, और जो है वो आप नेचुरल ब्यूटी दे सकते हैं। यहाँ पे आपको जो है वो पीकॉक्स मिलेंगे, जिसको हम कहते हैं मोर कहते हैं, वो आपको यहाँ पे मिलेंगे नीचे पहाड़ों पर। ड्रेल भी मिलेगी। तो ये मेरा बहुत अच्छा देखने के लिए वेरी गुड, थैंक यू। असांजी सिंध ॾाढी सुहारी आहे। बसि इहो आहे घुमो, तव्हांखे सिंध में हर शइ मिलंदी। जबल बि मिलंदा, थर बि मिलंदा, डंडूं बि मिलंदियूं, भिटूं बि मिलंदियूं। सो कुदरती असां दुनिया जे जेके इलाही मुल्कनि में जेके बि ख़ासियतूं आहिनि उहे असांजे सिंध में आहिनि। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। इहा ई रिक्वेस्ट आहे त जेकी असांजी टूर प्लान आहिनि इनशाला कंटिन्यू रहंदा। थैंक यू। दोस्तनि जी महिरबानी वरी चांहि बि सवा न छॾियऊं कंजन दो नईम अथव। हा यार, दैट्स राइट। बाबा साईं लख कुर्ब महिरबानियूं।